मुझा करीम रब मुझो रब तो पुछे इंसान मु अल्लाह के बुधा ओहा कहिड़ी शया जह तोखे मां करीम रब जे ज़ात खां परे करे छडियो आ। तवज्जो कर मुझा दोस्त मुझो बेनियाज़ रब तो पुछे जिया पीउ पंहिंजे बच्चे खां पुछंदो आहे बच्चा ॿुधा छा तोखे कोन ॾिनो आहे छा कुछ मूं तोला कोन कयो आहे। मुझो करीम रब भी पुछे तो ओ इंसान ॿुधा उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आहे। जॾहिं त रब चवे थो यादि कर ओ मुंहिंजा बानड़ा यादि कर जॾहिं अमड़ जे पेट मां तोखे ॿाहिरि आंदुमि तोखे जिस्म ते मख हकरण जी ताक़त बि मौजूद कान हुई। थोड़ो वॾो थिए तोखे त ॿिनि विखनि खणण जी बि ताक़त कान हुई। खट खे वठी करे विखूं खणी किरी पवंदो हुए उन किरी पवण वारे खे टंगुनि में ताक़त मां अल्लाह इन जे लाइ कान ॾिनी मां अल्लाह तुंहिंजे ज़ुबान में ॻाल्हाइण जी ताक़त इन लाइ कोन ॾिनी मां अल्लाह तुंहिंजे अखियुनि में ॾिसण जी तौफ़ीक़ इन लाइ कोन ॾिनी मां अल्लाह तुंहिंजे दिमाग़ में ताक़त इन जे लाइ कोन ॾिनी त सुभाणे तूं मां अल्लाह खे छॾे वरी दुनिया जो ग़ुलाम बणिजी वञी। अज़ीज़ाने मन मुझे बेनियाज़ रब जी कुदरत त निहार मुझो बेनियाज़ रब मुझो सुणो करीम रब पंहिंजे बानड़े खे सड़ो करे थो चवे ओ मुंहिंजा बाना जॾहिं तो में का बि ताक़त कोन हुई तोखे ताक़त मां रब ॾिनी अमड़ जे पेट मां ॿाहिरि निकिते तो में खाइण पीअण जी सलाहियत कोन हुई तुझे अमड़ जे वजूद में खीर जो एहतमाम कयम ओ मुंहिंजा बाना तोखे बचड़ाइप मां कढी करे जवानी ॾिनम जवानी खां बाद में रब फरमाए तो तोखे जवानी इन लाइ न ॾिनम त जवानी बि मूं ॾिनी मैं हुस्न भी मूं ॾिनो मैं ताक़त भी मां अल्लाह तोखे ॾिनी विसारियो भी मां अल्लाह खे थई मुंहिंजो रब तो फरमाए मुंहिंजा बाना उन ॾिहाड़े खे न भुला जॾहिं तोखे पीरी ॾींदुसि तोखे पोढ़ो कंदुसि तुंहिंजे जिस्म मां ताक़त हली वेंदी तुंहिंजे जान मां क़ुवत हली वेंदी तुंहिंजे दिमाग़ मां ताक़त हली वेंदी साॻियो ई हूंदे नालो बि साॻियो हूंदी मगर जॾहिं खटड़ीअ ते लेटी पवंदे बीमार थींदे अबो अम्मा केतिरी बि तुंहिंजे लाइ कोशिश कनि मगर बीमारी मां अल्लाह जे हुकुम खां सवाइ तोखे कोन छॾींदी। जेॾी महिल सभई तंग थी वेंदा जेॾी महिल तोखे खंघि थींदी मजबूर थी उहा घड़ी ईंदी जो कमरे खां खट कढी अंगण में रखंदा अञा तंग थी करे चवंदा मौलवी साहब यासीन जो को विर्द पढ़ो बापो या चाचो या मामो हेतिरा साल गुज़री विया आहिनि हाणे अल्लाह ॾे कोन थो वञे बीमारी बि कान थी छॾे मुंहिंजो रब थो फरमाए यादि रखी छॾ मुंहिंजा बाना ज़िंदगी ॾिनी मई तो ते एहसान कयुमि पर मुंहिंजो अल्लाह थो फरमाए जॾहिं मां तोखे मौत ॾींदुसि मौत ॾियण बि मां रब जो थोरो अथई जेकॾहिं मां अल्लाह रुॻी तोखे मौत न ॾियां त तुंहिंजे घर जा भाती तो मां तंग थी करे दुआऊं घुराईंदा। दोस्तों मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर फरमायो बाना उन घड़ीअ खे यादि कर जॾहिं तुंहिंजे हथ में भी कुछ कोन हूंदो तुंहिंजे जिस्म में ताक़त भी कुछ कोन हूंदी ऐं तुंहिंजो औलाद भी तोखां बाग़ी थी वेंदो तुंहिंजा मिट भी तोखां बेज़ार थी वेंदा सिर्फ़ हिकिड़ो मर्ज़ जेकॾहिं मां ख़ुदा ॾियां तोखे सब तो मां तंग थी करे उहे सभई वरी दुआऊं घुराईंदा त हाणे यासीन पढ़ो विर्द पढ़ो ख़ुदा पंहिंजो करे। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो अल्लाह फरमाए तो बाना जवानीअ ते पहुची करे मां अल्लाह खे विसारण वारा
समझदारी के पहुंची करे बेसमझी जो मुजाहिरो करे मां रब के विसारण वारा अज तवज्जो कर मुझो रब फरमाए तो सोच मां अल्लाह जो कुर्ब दिस्तो सा मां अल्लाह जो प्यार दिस्तो सा मां अल्लाह जी वफा दिस्तो सा ते जेडी मन तो मां सभई तंग थी पिया दुआऊं घुराण लगा तो मौला हाने हिन के पंहिंजो कर मुझो अल्लाह तो चाहे दुनिया जन जेला सजी जिंदगी गुजारे छड़ी जन जेला सजी जिंदगी अर्पे छड़ी अज उहे तो मां तंग थी गया पर मुझो अल्लाह फरमाए तो मां उन वक्त भी तो सा एडो प्यार कंदो हां एडो प्यार कंदो हां जो मां अल्लाह जेडी मन तुझे मथा इजराइल के हुक्म दीदो हां तुझो साह कब्ज कराइंदो हां रब चवे तो सोच जेके तो मां बेजार होया जेके तोखे दिसण न पिया चाहिन जेके तुझे वजन जो दुआऊं पिया घुराइन रब चवे तो दिस मां तोखे केडो न इज्जत सा पाण दे घुरायो जी जो तुझो साह मां अल्लाह पांजे हुक्म सा कढायो सभिनी जे दिलन में तुझे ला हमदर्दी विदम सभई तुझे मथा रोण में शुरू थी अल्लाह फरमाए तो गौर कर बाना मुझी वफा ते भी गौर कर ऐ पंहिंजे जफा ते भी गौर कर मुझे कुर्ब ते भी गौर कर ऐ पंहिंजे उन बेकदरी ते भी गौर कर मुझो अल्लाह तो फरमाए मां अल्लाह पंहिंजे कुदरत सा तुझे सभिनी अजीज और क़रीब जे दिल में इहा गाल विधी त तुझे मथो रोवण लगा मां अल्लाह चयो त मुझो आ तहां जो नाहे मुझो आ इनके देर न कयो साबुण भला खणी अचो पानी भी गरम कयो सुनो मिठड़ो पानी भलड़ो पानी करे इन मुझे बांधे के भी जायो गौर कर मुझा दोस्त मुझो बेनियाज रब पंहिंजी कुदरत ॾेखारे रहियो आहे माना तोखे पंहिंजी वफा याद ॾियारे रहियो आहे जवानीअ में मां अल्लाह जे दरबार में कोन झुके जवानीअ में दौलत जे मस्तीअ में जवानीअ जे मस्तीअ में मां अल्लाह के भुलाए छॾी लेकिन मुझो रब तो चवे तो बेवफाई जी हद कई आहे मां अल्लाह जी वफा दे निहार मां अल्लाह अगर तोखे चाहियां हां त जबलन में मौत ॾेई छॾिया हां जंगलन में मौत ॾेई छॾिया हां लेकिन मुझो अल्लाह तो फरमाए सुम्मा अमातहू फअक़बरहू मुझो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे ओ मुझा बाना जेडी मल तुझी इहा हालत थी वई घर वारा बेजार थी विया मां अल्लाह तोखे मौत ॾिनो लेकिन एतिरो इज्जत जो ॾिनो सभई तुंहिंजे लाइ रोअण लॻा सभिनी जे दिलनि में एहसास पैदा कयो अॻ में तोखां नफ़रत पिया कनि अॼु तोखे हथनि सां विझारीनि था पिया साबुण हणनि था पिया नओं कफ़न वठी आया मां अल्लाह चयो मान अञा मुंहिंजे बाने जी इज्जत कयो तोखे हथनि सां ख़ुशबू हयण शुरू कयो मुंहिंजो रब तो फरमाए गौर कर जेॾी महिल तोखे अतर अंबीर हणी बस कयो मां अल्लाह उन्हनि जे दिल में एहसास पैदा कयो हिकिड़ो हिकिड़ो थी अचे करे तुंहिंजी ज़ियारत करण लॻा जेके तोखे दुनिया में ॾिसण बि क़बूल कोन पिया कनि जेके तोसां ॻाल्हाइण बि क़बूल कोन पिया कनि रुॻी तुंहिंजी बीमारी ॾिसी तोखां परे डुकी विया रब तो चवे मोकिलियो मई बि इज़त सां घुराई बि इज़त सां तो एतिरी त इज़त सां तो घुराई जो जॾहिं तोखे तयार करे जेॾी महिल खणंदा आहिनि मां अल्लाह चवंदो आहे हिकिड़ो बि न खणे चार चार ॼणा गॾिजी मुंहिंजे बाने खे खणो चार चार गॾिजी खणंदा आहिनि सभिनी खे पोइते कंदो हा अॻियां तोखे कंदो हा जीअं घोट मथे चढ़ी हलंदो आहे मुंहिंजो अल्लाह तो फरमाए जे ॼञ पुछियो हूंदी आहे मां अल्लाह ईअं इज़त सां खणाए तोखे क़बर ताईं पहुचाईंदो हा मुंहिंजो रब तो फरमाए बाना ओ बेवफा बाना गौर कर तो बेवफाईअ जी इंतहा करे छॾी तुंहिंजे करीम रब तोसां प्यार जी इंतहा करे छॾी अगर मुझो खुदा चाहे हा त तोखे गलत तोखे एड़ो मौत ॾेई सघे पियो जेको जबल नहीं झंगलन में हुजे हा तुझे दफन करण वारो भी कोन हुजे हा तोखे कफन ॾियण वारो कोई न हुजे हा मुझो अल्लाह फरमाए तो मां रब तोसां एतिरो प्यार थो कयां पर तूं कंहिंसां प्यार थो करीं मुझे दोस्तों अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर खुद इन सवाल जो जवाब ॾिनो तो असां वटि जवाब कोन हो मुझे अल्लाह फरमाए तो मां अल्लाह तो तोखे ॿुधायां त तोखे तुंहिंजे रब खां गाफ़िल कंहिं कयो आहे अल्लाह फरमायो अल्लाह को
मुतकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर। मुझे बेनियाज़ रब फरमायो त मां अल्लाह तो तोखे ॿुधाया त तोखे कहिड़ी शइ तुझे करीम रब खां परे करे छॾियो आहे। मुंहिंजो रब तो चवे तोखे घणाईअ जे हिर्स गाफ़िल कयो आहे। 10,000 हन 20 कीअं थींदा, 20 हन 50 कीअं थींदा, लख 10 लख कीअं थींदा, 10 हन 50 लख कीअं थींदा। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए तुंहिंजी निगाह इन लखनि जे मथां, तुंहिंजी निगाह करोड़नि जे मथां, तो इन हिर्स में पंहिंजे पाण खे एतिरो गाफ़िल करे छॾियो जो मां रब खे बि विसारी त मुंहिंजे महबूब खे बि विसारे छॾे। दोस्तों तबीयत जी ख़बर ना है छो तो पहिरों दफ़ो अचण थियो कोट दिलावर खान जतोईअ में, लेकिन थोड़ो मूंसां ॻाल्हायो त मूंखे जवाब जी ख़बर पवे त तव्हां जागो था। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जा बानड़ो, असांखे जॾहिं न थोड़ी का तकलीफ़ ईंदी आहे कारोबार जी या बीमारीअ जी त पोइ जल्द भॼंदासीं त अल्लाह साईं असां सां कावड़ियो आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, बीमारीअ जो अचणु अल्लाह जे कावड़ जी निशानी कोन्हे, कारोबार में नुक़सान पवण खुदा जे कावड़ जी निशानी कोन्हे, खुदा जे नाराज़पे जी निशानी कोन्हे, दुखन जो मिलण खुदा जे नाराज़पे जी निशानी कोन्हे, अल्लाह जे नाराज़पे जी निशानी कहिड़ी आहे। ओ ॻोठ दिलदार सो, ॻोठ दिलदार से ॻोठ दिलावर खान जतोई वारा, ॿुध त सही, अल्लाह जे नाराज़पे जी निशानी कहिड़ी आहे। मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक, अल्लाह जे नाराज़पे जी निशानी इहा आहे जेका खुदा नाराज़ थींदो आहे उन खां अल्लाह सजदे जी तौफ़ीक़ खसे छॾींदो। जंहिंखां मुंहिंजो खुदा नाराज़ थींदो आहे उन खां पंहिंजे सजदे जी तौफ़ीक़ खसे छॾींदो आहे। जीअं तूं जंहिंखां नाराज़ थींदो आहे त पंहिंजे औताक ते उनखे अचणु कोन ॾींदो आहे, छो त औताक तुंहिंजी आहे। तूं चवंदे मां जॾहिं तो मां ख़ुशि ई न आहियां त तुंहिंजे अचण जी ज़रूरत कोन्हे का। त अल्लाह जे नाराज़पे जी निशानी सजदनि जो खसिजी वञण आहे। अंदाज़ो तो असांखे न आहे त ही सजदो केतिरी अहमियत वारो आहे, ही जेका निमाज़ आहे केतिरी अहमियत वारी आहे। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, ही निमाज़ जेके अॼु तूं कुझु बि नथो सम्झी, जलसे में अचण जे लाइ माण्हू तयार हूंदो आहे, जलसे में वेहण लाइ तयार, पर इंतज़ार कंदा निमाज़ पढ़ी छॾी अथनि या अञा पढ़णी आहे, निमाज़ पढ़ी छॾी त पोइ वञा। ओ मुंहिंजा भाउ, इहा निमाज़ जंहिंखां तूं सुस्ती थो करी, अल्लाह ताला 700 दफ़ा क़ुरान करीम में बार बार फरमायो आहे, बार बार फरमायो आहे। मां तुंहिंजे आलो क़ुरान करीम जो आयतूं तो पढ़ा, हाणे ॿुध त अल्लाह ताला निमाज़ जे मुतालिक़ फरमाए छा थो। अल्लाह फरमायो मा सलक़कुम फी सक़र, जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो जहन्नमी जहन्नम में वेंदा, जन्नती जन्नत में वेंदा। गौर कजा, जहन्नमी जहन्नम में वेंदा, जन्नती जन्नत में वेंदा। मुझे सुने करीम रब फरमायो मा सलक़कुम फी सक़र, जन्नती जहन्नमिन खां पुछंदा, यानी फासलो विच में एतिरो हूंदो जो हिक ॿिए खे ॾिसी रहिया हूंदा। हिकिड़ो जन्नती पंहिंजे दोस्त या मिट माइट जहन्नमीअ खां पुछंदो, दे ख़बर छाजे करे जहन्नम में पिया सड़ो। उहो जवाब ॾींदो, रब जो क़ुरान तो ॿुधाए, क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, तवज्जो कर मुसलमान। अॼुकल्ह त जन्नत जूं टिकेटूं विराजनि थियूं पयूं। नमाज़ पढ़ी न पढ़ी यारी कर जन्नती हैं, नमाज़ पढ़ी न पढ़ी मीलाद कर जन्नती हैं। ओ मुंहिंजा दोस्त, मीलाद करण, यारी करण या खुदा जे रज़ा जी निशानी आहे, महबूब जे रज़ा जी निशानी आहे। लेकिन अल्लाह जे हुकुम खे छॾे करे, खुदा जे फर्ज़न खे छॾे करे ईअं तूं झट में जन्नत एतिरी
एतरी भी सौली कोने का मुझा दोस्त जो तुझे मां नमाज भी न पढ़ा ऐं रोजा भी न रखा ज़कात भी न दिया हज भी न कया ऐं जन्नत पे भी वञा हाणे ॻाल्हि सौली आहे सॼो ॾींहुं घर में सुतो पियो हुजो कम भी न कर मजदूरी भी न कर मेहनत भी न कर कुछ भी न कर पढ़ भी न नौकरी भी न कर चओ ॾिसो त मां पाणे कीअं थो ऑफिसर थियां सभु कुझु चवंदो मैं ऑफिसर अल्लाह तोखे कंदो पर ऑफिसर थियण जे लाइ तोखे स्कूल वञणो पवंदो तोखे कॉलेज अटेंड करणो पवंदो इम्तिहाननि मां गुज़रणो पवंदो जेसिताईं इहे मरहला तय न कंदे तेसीं ऑफिसर थी कोन सघंदे जॾहिं दुनिया जे ऑफिसर थियण जे लाइ इहे मरहला तोखे तय करणा आहिनि त मुंहिंजा मिठड़ा भाउ अल्लाह जे दरबार में इज़त वारो थियण जे लाइ बि तोखे दुनिया जा कुझु मरहला तय करणा बिना पढ़ण जे जेकॾहिं को ऑफिसर नथो थी सघे त बिना अमल जे वरी जन्नती किथों थींदो मुंहिंजा मिठा थोड़ो सोच मुसलमान अल्लाह फरमायो क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन जहन्नमी जन्नतन के जवाब ॾींदा ओ मुंहिंजा अदा अॼु असां इन करे जहन्नम में जली रहिया आहियूं जो असां नमाज़ूं कोन पढ़ंदा हुआसीं क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतिमुल मिस्कीन दोस्तन के तरात जो होटलुनि ते घुराए दावतूं खाराईंदा हुआसीं दोस्तन के पंहिंजे बंगलनि ते घुराए वॾा वॾा ख़र्च कंदा हुआसीं बकर खुहंदा हुआसीं मच्छियूं खाराईंदा हुआसीं मगर कॾहिं मिस्कीननि खे मानीअ ॻभो कोन खारायोसीं मुंहिंजो बेनियाज़ रब क़ुरान करीम में फरमाए रहियो आहे जहन्नम में पहुंचण जी निशानी यानी मुसलमान सोच कर तवज्जो कर मुसलमान भी जहन्नम में वेंदो अल्लाह जो कुरान ॿुधाए रहियो आहे मुसलमान भी जहन्नम में वेंदो मता दिमाग में भोलो हुजे त मुसलमान जहन्नम में कोन वेंदो जरूर जहन्नम में लेकिन हमेशा जहन्नम में कोन हूंदो जंहिं मुंहिंजे मदीने जे साईं ते कलमो पढ़ियो आहे उहो जहन्नम जो ॿारड़ो कोन थींदो हमेशा काफ़िर जहन्नम में हूंदो मगर सज़ा काटींदो जीअं मुंहिंजा दोस्त चोरीअ जी सज़ा 6 महीना खून जी सज़ा 5 साल धाड़े जी सज़ा 10 साल जीअं दुनिया जी सज़ा जो कानून आहे इहा अल्लाह जे कुदरत जो भी कानून आहे मुंहिंजो रब तो फरमाए क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन उहे जहन्नमी चवंदा इन करे जहन्नम में आहियो जो नमाज में सुस्ती कंदा हुआसीं कॾहिं पढ़ीसीं कॾहिं कान पढ़ीसीं ॿे पहिरीं पढ़ी टे पहिरीं छॾीसीं टे पहिरीं छॾे इशा छॾीसीं अॼु सीउ घणो आहे भला सुभाणे पढ़ंदासीं वलम नकु नुतिमुल मिस्कीन ग़रीबन के खाधो कोन खाराईंदा हुआसीं इन करे जहन्नम में सड़ी रहिया मुसलमान बेशक दोस्तन के दावतूं खारा बेशक दोस्तन जो पार्टियूं कर मगर कॾहिं ग़रीबन ॾे बि थोरो हथड़ो कुशादो करे ॾिस कॾहिं मिस्कीनन जी पर घोर बि लही ॾिस उहो मुंहिंजो ख़ुदा एतिरो बेनियाज़ आहे जंहिं तोखे अमीर कयो आहे ऐं ॿिए तुंहिंजे कंहिं पाड़े वारे ग़रीब खे ग़रीब कयो आहे उहो मुंहिंजो ख़ुदा इन जे मथां बि क़ादिर आहे सुभाणे तोखे ग़रीब करे ऐं उनखे अमीर करे छॾे उन खां पुछण वारो कोई बि कोन्हे को ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मिस्कीन ऐं ग़रीबीअ जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध अल्लाह जो मानणो हिकिड़ो ग़रीब शख़्स आहे मिस्कीन माण्हू मोचीअ जे मोच को कम करे जुतियूं कढींदो आहे माण्हुनि जे जुतनि खे टोपा ॾींदो आहे मगर दिलि में हिकिड़ी तमन्ना आहे ओ मुंहिंजा करीम रब उहे ॾींहं कॾहिं ईंदा जो मुंहिंजा मौला हिकु ॾिहाड़े तुंहिंजे महबूब जो मदीनो घुमी ईंदुसि अज़ीज़न मन मिस्कीन ग़रीबा जुतड़ियूं कढींदो आहे
सॼो ॾींहुं जुतड़ियूं माण्हुनि जूं पालिश करे जेकी रब उनखे कुझु ॾींदो आहे खणी पंहिंजे घर में ईंदो आहे। राति जो टाइम थींदो आहे बचड़नि जी रोज़ीअ खां पोइ जेके टको पैसो बचंदा आहिनि गॾु कंदो रखंदो वेंदो आहे। छाजे लाइ रखंदो आहे? तवजह कजां, हज करण जे लाइ, मदीने वञण जे लाइ, काबे जो तवाफ करण जे लाइ, गुंबद खज़रा जी ज़ियारत करण जे लाइ, मस्जिद नबवी में नमाज़ूं पढ़ण जे लाइ, रियाज़ुल जन्नत में नफ़िल पढ़ण जे लाइ, सफ़ा मरवा ते दौड़ण जे लाइ, तमाम अल्लाह जे रज़ा जा कम करण जे लाइ टको टको गॾु कंदो आहे। बिल आख़िर उहा घड़ी अची वई छो त सोने लतीफ़ फरमायो आहे। छा लतीफ़ से फरमायो आहे? जा जाना है ज़रूर जा जाना है जरूर तान है तबीब को जा जाना है पैदा न थींदी जेसी तुझे अंदर में इरादो पैदा न थींदो, जेसी तुझे अंदर में इश्क पैदा न थींदो तेसी मुझे रब जो भी वायदो आहे। अल्लाह जा कामिल वली जेका शायरी कंदा आहिनि अल्लाह जे क़ुरान करीम जो तर्जुमो हूंदो आहे। इन आयत जे इन शेर जे दर्द में मुंहिंजा दोस्त इन शेर जे तर्जुमे में अल्लाह जो क़ुरान ॿुधाया मुझे बेनियाज़ रब भी फरमायो जो इरादो न कंदे तेसी मां रब भी तोखे तब्दील को न कंदो मैं। मुझे बेनियाज़ रब फरमायो माना इरादो कर तुझो कम कामयाब कर मां रब जो कम स्कूल में दाखिला वठण तुझो कम ज़हन ॾियण मुझे रब जो कम कमीशन में वेहण तुझो कम कामयाबी ॾियण मुझे अल्लाह जो कम मुझो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे ओ मुझा बानड़ा तू इरादो कर तुझे हथ में इरादो करना बाकी ॾिस त बाकी कम करण वारो कीअं थो करे। मिस्कीन गरीबा जुतड़ियूं कढी दे एतरा पैसा गॾु कई 600 अशरफियूं गॾु कई दिल में ख्याल कई हज जो सामान थी वियो आहे जीअं जो हज जो महीनो करीब आयो आहे मालूम कई त पाड़े मां कहिड़ा माण्हू हज ते था वञनि ख़बर पई त फलाणा उन्हनि खे चई मुंहिंजा दोस्तो मां बि तव्हां सां गॾु सफ़र में हिन साल अल्लाह जे दरबार जी ज़ियारत लाइ हलंदुमि मदीने तय्यबा जे गुंबद खज़रा जी ज़ियारत लाइ हलंदुमि मस्जिद नबवी में नफ़िलन जे लाइ हलंदुमि दोस्तनि सां प्रोग्राम उठाए बस कई मुंहिंजा दोस्त निमाज़ ते वियो निमाज़ पढ़ी बस कई कंहिं अल्लाह जे नेक बाने जे वर चढ़ी वियो उन चयसि त ओ अल्लाह जा बाना मदीने वञण खां पहिरीं मदीने वारे जो फरमान ॿुध मुंहिंजो मदीने जो मीर सलाम उन जो क़बूल कंदो आहे जेको पहिरीं हितां जा हक़ पूरा करे पोइ मदीने पहुचंदो आहे। अॼुकल्ह त मदीने वञण बि हिकिड़ो ट्रेड ठही वियो आहे रिश्वत वठ उर्स माण्हू थी पोइ झटि में मदीने में गुनाह बख़्शराए अचो कंहिं तोखे चयो आहे त इहे गुनाह माफ़ थींदा जेको वणई सो कर हलाल हराम खाई गॾु करे वरी 8 ॾींहं जुमो वञी पढ़ी आहे बेशक मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन यादि रखी छॾिजां जेकॾहिं तुंहिंजा अल्लाह जे बेफ़रमाननि जा गुनाह आहिनि त मुंहिंजो ख़ुदा मेटे छॾी
छड़ी दो मगर मदीने जे ताजदार फरमायो अगर अल्लाह जे मखलूक जो सुई जे पाखड़े बराबर भी हक गजब कयो थई मुझो रब तेसी माफ न कदो जैसी वो तोखे माफ न करे मिस्कीन गरीबा दर दर ते वनी माण्हुनि खां बख़्शिराइण शुरू कई अदा मूंखे मुआफ़ कजा हाजी मोहम्मद बशीर मूंखे मुआफ़ कजा ओ फलाना फ़कीर ग़ुलाम हुसैन मुआफ़ कजा म्या मोहम्मद अली मुआफ़ कजा म्या अली गोहर मुआफ़ कजा दर दर ते माफ़ियूं वठंदो थो वठे काॾे थो वञी मदीने थो वञा गौर कजा ईअं माफ़ियूं वठंदो वठंदो शहर जे या ॻोठ जे उन घरड़े वटि पहुतो जिते आवाज़ ॾिनई दरड़ो खड़काई अंदर मर्द मौजूद कोन हो औरतुनि आवाज़ ॾिनो केरा जवाब ॾींदो आहे को मर्द हुजे त ॿाहिरि कढो जवाब ईंदो आहे त मर्द कोन्हे को कहिड़ो कम चवंदो ॿियो कोई कम कोन्हे मदीने थो वञा ख़ुदा जे वास्ते अगर मुझे तरफ खां तव्हांखे का तकलीफ़ आई हुजे तव्हांजो को ॾोह कयो हुजे ख़ुदा जे वास्ते मूंखे मुआफ़ कजो देर एतिरी थी आहे मदीने वञण जो आवाज़ घर जे अंदर पहुतो आहे उन औरत उन जे न्याणियुनि सिसकियूं भरे मुंहिंजा दोस्त रोअण शुरू कयो आहे कॾहिं मदीने जे इश्क में रोई ॾिस कॾहिं मदीने वारे ताजदार यार खे यादि करे रोई ॾिस मदीने वारे घोट जो इश्क लॻई त ख़बर पवई हज़रत मुसअब बिन उमैर जो रज़ी अल्लाह तआला अन्हु अमड़ जो अकेलो पुत्र जी जल अमड़ जो अकेलो पुत्र मक्के जे वॾी मालदार औरत जो पुत्र ज़मीनदार औरत जो पुत्र ताजर औरत जो पुत्र ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो पुत्र एतिरी त दौलत एतिरो त पैसो आहे जो मुसअब बिन उमैर जॾहिं मक्के जे कंहिं गलीअ मां लंघंदो आहे उन जे अतर जी ख़ुशबू चईन चईन गलनि ताईं माण्हुनि खे ईंदी आहे एडो अमीर जो बचड़ो मगर अबो दुनिया में नाहे हिकड़ी मावा उन मां जो अकेलो पुत्र दौलत ते नाज करे रहियो आहे हिकड़े दिहाड़े निकतो साम्हूं मदीने जो मीर अची वियो जीअं मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते जीअं जो निगाह पई निगाह पवंदी वई दिल खसबी वई मुझे महबूब ने निहारी दो रहो वेठो रहो अन्या कलमो कौन पढ़ियो थई मुसलमान कौन थियो वेठो निहारे शाम थी वई होड़ा मां इंतजार में अजो बच्चा देर करे आयो अम्मा बस दोस्तन सा कम हुयो ठीक आ वरी बियो ॾींहुं वरी भी सुबह जो वञी उन गलीअ में वेही रहे जिथो मुझे मदीने वारे मीर जो गुज़र हुजे अख अख में मिलाए सॼो ॾींहुं दीदार में वेठो आहे कुछ ॾींहं गुज़रिया मां चवण लगी बच्चा मुसअब जी मुंहिंजी अम्मा बच्चो त साॻियो हुई पर तुंहिंजो रवैयो कुझु बदिलियल थो नज़र अचे ईअं थो लॻे त तुंहिंजे दिल ते केरु धाड़ो हणी वियो आहे मां अमड़ अमड़ा मां चवण लगी बच्चा दौलत जी कमी न है दौलत जी कमी न है हुक्म कर तुझी अमड़ तैयार कैसा नी होला तो थई उनके मां तो सा मिलाए छड़िया मां सोचो बचड़ो मता शादी जे आलम में मता शादी जी का परेशानी मां के चवण लगो अम्मा दिल जो हाल थी पुछी त सच इहो जेडी मल मदीने जे ताजदार के हिनन अखियन ॾिठो उन घड़ीअ खां वठी नेणन जी निंड हराम थी वई मां जो अकेलो पुत्र मां जो थी बच्चा काल बुध हर मुतालबो कबूल मगर इहो मुतालबो कान मनी दस बच्चो चवे थो मां तुझी मर्जी आ मुझे दिल जो सौदो किस्सा मुख्तसर मुझा दोस्त बिल्ला करुआ घड़ी पहुंची मां तंग थी करे कपड़ा भी खसे वरता अज फाटल कपड़ा पाए अज फाटल कपड़ा पाए मक्के जे गलन में आयो का
ते आयो मदीने जे ताजदार जे दर ते जे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुके पंजे गुलामी में कबूल फरमायो मुझे आका पूछो मुसाब ही हाल कहे करे थियो जवाब दीदो सुना मुझो महबूब राजी थे हिकड़ी अम्मा वई तरफ वरी पंजो कुर्ब करे दई छदीदो जी जल अमन के नाराज कंदो मुझे मदीने वाले मीर जो गुलाम थींदो मुझे आका के दिलड़ी दीदो ओ वक्त आयो जो मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात जेदी मल मुसाब बिन उमैर जे कपड़न के चत्तियों लगल हुयो मुझे आका फरमायो ओ मुसलमानो अगर जन्नती जवान दिसणो थो त मुझे मुसाब बिन उमैर जो दीदार कयो करे दिल नहीं दर्स मदीने जे साईं के ओ मुझा दोस्त अजीज दुनिया वारन के भी दिल दिनी थई लेकिन दुनिया वारा बेवफा थे याद रखी छड़ जा ओहे जी कुर्ब दी दे तिए तोखे दुख दीदा जी कुर्ब दी दे तिए तोखे सूर दीदा मदीने वाले मीर के जी दिल दी दे ते मुझे रब जे रहमत जा दरा खुली उन मिस्कीन यतीम जने अंदरों आवाज आयो ओ मदीने वजण वारा जने मदीने पाक में पहुंची असांजा सलाम सरकार जे हुजूर में दीजा दरड़े ते बीही करे रोवण जो सबब पुछंदो जवाब ईंदो और रोवण जो सबब पुछण वारा रोवण जो सबब न पुछ इहो राज खुदाई बानन जे दरमियान में लेकिन मुझा दोस्त मोची भी रहंदो चंदो रोवण जो सबब ॿुधायो अंदर आवाज ईंदो त मुझो ट्रेन न्याणियूं हन मुझो मुर्स अल्लाह जे रज़ा सां दुनिया छॾे वियो ट्रेन ॾींहं गुज़री विया हन खाइण जे लाइ असां वटि कुझु बि नाहे दुनिया ज्यादो हथ नाहे खणो जंहिं पैदा कयो उहो पंहिंजे गंज मां रोज़ी बि ॾेई छॾींदो ओ मुसलमान गौर कर अल्लाह जी ज़ात जने पाने जे मथा राज़ी थींदो त उन जे क़ल्ब खे रब कुशादगी अता कंदो मोची ग़रीब जेॾी महिल उहो रोअण जो आवाज़ ॿुधई पाण रोंदो मोटियो अॻिते वञणु छॾे ॾिनई हाणे दिलि में कहिड़ो ख़्याल कई चई मां मदीने थो वञा मां मके थो वञा हज करण थो वञा मुंहिंजे पाड़े में टिन ॾींहंनि जा बुखारा मिसकीन सुता पिया आहिनि सिधो सवायो घर में जेका ॾाचिड़ी वरिती हुई सफ़र लाइ उन ॾाचिड़ीअ खे बि विकिणंदो सामान गॾु करे उन में जेके 600 अशरफियूं गॾु कयूं हुई उहो बि उन अटे में विझंदो चुप चुप करे रात जी ऊंदाहीअ में ओ मुंहिंजा दोस्त गौर कजा रात जे ऊंदाहीअ में उन दरड़े ते ईंदो दरड़ो खड़काए जॾहिं अंदरों आवाज़ ईंदो त केरु जवाब न ॾींदो उहो सॼो सामान उन में जेको सफ़र जो सामान पैसा हुया 600 अशरफियूं विझी करे ॾेई करे वापसि मोटंदो अखिड़ियुनि मां ॻोढ़ा उभंदो ओ मुंहिंजा मौला हे तोसां सौदो कयो अथमि ओ मदीने जा मीर तुंहिंजे ज़ात सां सौदो कयो अथमि हज बि मुंहिंजो इहो उमिरो बि मुंहिंजो इहो दिलि पर वरी ॾींदे त ईंदुमि हेॾा मुंहिंजा दोस्त जेको ज़िंदगीअ जो वॾो हिसो टको टको करे गॾु करे जेॾी महिल ज़ुल्क़ैद जो महीनो आयो मदीने मीर जा पंधीअड़ा तयार थिया सवारियूं तयार कयूं हिनखे चयो दोस्त हल त हलो रोई चई मां कोन थो हलां मुंहिंजा सलाम मुंहिंजे महबूब जे दरबार में पेश कजो सची अथव नालो नथो खणा हिन इलाइक़े जो हिकिड़ो तव्हांजो माण्हू ग़रीब नंढड़ो दुकानड़ो मिड़ई रोज़ी पियो करे पीउ या भाइर उमिरि ते था वञनि उन ग़रीब खे था चवनि त चई वठ पैसा उमिरि ते हल तूं बि मूं वटि आयो त मूं चयोमांसि मां चयो ॻाल्हि ॿुध उमिरि ते वञी पैसा ख़र्च करे 4-5 बुरा कया अथई
कारोबार के वधा कुछ बच्चन जो रोजी थी पवे ॾिठो त हुनखे जॾहिं ॿार तकलीफ़ अचे वई सुकून सां उहो मिस्कीन उहे पैसा खणी सिधो मदीने तैयबा पहुची पोइ उतां वरी फोन ते पियो ॻाल्हाए त साईं मां मदीने पहुची वियो मुझा दोस्त मदीने जो इश्क ऐं मोहब्बत अहिड़ी आहे जो सुणे लतीफ़ सरकार फरमायो त वसन ऐं विहसन निहाड़ी ॾिसण लाइ जीअं जीअं पिरी पसंद तीअं तीअं नशा ॾींहं जा हिकु दफ़ो तूं लव लाए त ॾिसण मौजा दोस्त अज़ीज़ ओहो अची वेचारो रात सॼी रात रोई गुज़ारे थो हाजन मां कंहिं चई छॾियो कंजूस आहे पैसनि खे मिठो कयो अथई मस मस पैसा ॾिठा अथई हाणे पैसनि खे मिठो कयो अथई दिलि जो हाल बि कंहिंखे नथो ॿुधाए घर वारनि खे बि नथो ॿुधाए बचड़नि खे बि नथो ॿुधाए सौदो मुंहिंजे करीम रब सां कयो अथई उन मिस्कीन ग़रीब सौदो करे चुपड़ी करे वेही रहियो हाजी हज ते विया जेॾी महिल हाजिन जो पहिरियों काफ़िलो मोटियो आहे ख़बर पवे थी त काफ़िलो अची रहियो आहे हाजी अची रहिया आहिनि पोइ मुंहिंजा दोस्त ॻोठड़ो छॾे निकिरी वञी रस्ते में बीहंदो आहे इन नियत सां त मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जे शहर जो दीदार करे मोटनि था उन्हनि जो दीदार करे मां नेण ठारियां जीअं जो उन्हनि खे ॾिसंदो आहे अण सुञाणो के सुञाणो हिक हिक खे भाग रुपए चवंदो आहे अदा तोखे मुबारक आहे उहो चवे त तोखे बि मुबारक आहे हैरत में पइजी वञे ॿिए सां मिले अदा तोखे हज जी मुबारक उहो चवे अदा तोखे बि हज जी मुबारक हैरत में पइजी वञे मां त हज ते वियो कोन ही मूं ते टोकूं था कनि रोई वरी मोटी आयो त मुंहिंजा मौला तूं त ॼाणी थो मां छाजे करे कोन वियो आहियां ही माण्हू मूंखे टोकी नथा मुंहिंजो अंदरि जलाई नथा रोई रोई वेही रहियो ख़बर पई त मुंहिंजा साथी जिन सां प्रोग्राम हुयो उन्हनि जो काफ़िलो अची रहियो आहे सुबुह जो सवेल निकिरी उन काफ़िले जी इस्तक़बाल लाइ बीहंदो आहे जीअं जो शहर जो काफ़िलो आयो जीअं जो भाकुर पए दोस्त सां मिली रोअण शुरू कई उन दोस्त कावड़ मां चयसि ॻाल्हि त ॿुध हे तूं असां सां एतिरी तूं असां सां नाजाइज़ी छो थो करी छा कयो अथमि जे पंहिंजी ॻोथरी ॻोथरी वठी ॾेई ॻोथरी खण कंहिंजी ॻोथरी चई जेॾी महिल तूं मके में असां सां गॾु तवाफ़ कयो हिजरे अस्वद ते असां सां गॾु बोसो ॾिनई सफ़ा मरवा ते असां सां गॾु डोड़ू पातई जेॾी महिल मिना में असां सां गॾु रहे जेॾी महिल मुज़दलिफ़ा में रात जो गॾु हुए जेॾी महिल ख़ुतबो ॿुधण जे लाइ मैदान अरफ़ात में गॾु हुए ॻाल्हाई कोन पियो छा कयोसीं तोखे जेॾी महिल मदीने पहुतासीं हलंदे हलंदे ॻोथरी ॾेई वे त मां अचां थो वरी काॾे वई हलियो वठ पंहिंजी ॻोथरी ज़ारो कतार रोई मथे खे हथ ॾेई मोटी आयो अचे रोंदे रोंदे सुम्ही रहियो अख सां लॻी मदीने जो ताजदार पहुची वियो गौर कर मुसलमान मुझे मदीने जे ताजदार फरमायो ओ मुझे रब जा बांदड़ा तो जेको अमल कयो दुनिया खां लिकी कयो हिक अल्लाह जे रज़ा जे लाइ कयो तुंहिंजो इहो अमल मुझे सुणे करीम रब खे एतिरो त वणी वियो आहे जो अल्लाह जे ज़ात तुंहिंजे सूरत जो हिकिड़ो फ़रिश्तो मुक़ररु करे छॾियो आहे जेको हर साल हाजिर सां गॾु हज कंदो सवाब रब तुंहिंजे खाते में लिखाईंदो वेंदो ओ मुसलमान गरीब यतीम मिस्कीन ऐं बेवह जो ख़्याल करण सां मुंहिंजो ख़ुदा एतिरो राज़ी थींदो आहे तमाम अर्ज़ पे कयो क़ुरान करीम जे आयत मो त जन्नती जहन्नम खां पुछंदा जहन्नम में छाजे करे विया हो उहे जवाब ॾींदा क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन नमाज़ में सुस्ती कंदा हुयासीं वलम नकु नुतिमुल मिस्कीन गरीबन के खाधो भी कोन खाराईंदा हुयासीं यानी गरीबन के खाधे खाराइण सां जहन्नम का माण्हू बची पवंदो नमाज पढ़ण सां जहन्नम का माण्हू बची पवंदो और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा जेका नमाज़ आहे क़ुरान करीम
अल्लाह ताला जिब्राइल जे हथा मोकिलियो पर मुझे महबूब मदीने वाले मीर के मेराज जे रात नमाज जो तोहफो मुझे रब पाण नहीं मुझे यार जे हथा मोकिलियो 5 मिनट थोड़ो आस्ते आस्ते तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछां जवाब ॾींदो थोड़ो ॿुधायो इंशाअल्लाह ताला हाणे सच्चाई सां बि इहो असांखे ॾिसणो आहे त असांजे दिल ऐं दिमाग़ जे अंदर अल्लाह जे ज़ात जो केतिरो प्यार आहे खुदा जे हुकुमनि सां केतिरो प्यार आहे ऐं हिन ज़ालिम दुनिया जे नाते सां केतिरो प्यार आहे वॾड़ा भी हिते उमिरि जा वेठा हो सच्चाईअ सां ॿुधाइजो अॻु में कुझु टाइम अॻु में तव्हां असांजा वॾड़ा निंड मां उथंदा हुआ त झट में आसमान ते निहारे कंदा अल्लाह 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 कमाईंदो हिकिड़ो हो 30 खाईंदा हुआ खोटी कान हूंदी हुई कमाईंदो हिकिड़ो हुयो खाईंदा 30 हुया पर खोटी कान हूंदी हुई अॼु घर में 30 भाती आहिनि 29 कमाइनि था हिकिड़ो बेरोज़गार आहे तॾहिं बि उथंदे वेहंदे उनखे तानो भेणा बेरोज़गार मथे में पार लॻो कमाई नथो तुंहिंजे करे हीअ मुसीबत यानी 29 कमाइनि था त हिकिड़ो सुकून सां नथो खाई सघे सबबु कहिड़ो आहे अॼु जो नौजवान निंड मां जीअं उथंदो अखियूं कोन खुलंदियूं पहिरीं हंध ते हथ हणंदो त मोबाइल किथे आहे जीअं निंड मां उथियो हथ हणंदो त मोबाइल किथे आहे मोबाइल आई हथ में झट में अखियूं ईअं ज़ोर सां पटे ॾिसंदो 12 बजे ताईं फिल्म ॾिठे ड्रामा ॾिठई अखियूं खुलनि कोन थियूं पर हीअं करे ॾिसंदो त मैसेज त कोन आयो आहे पहिरीं मैसेज खिलौना सच थो हुजा दोस्तो ॾिसो त असां वञी कहिड़ी तरफ़ रहिया हो असां कमु कहिड़ो था पिया कयूं आए थे जिस काम के लिए भूल गई वो बात मालिक लेखा मांगेगा हम खाली दोनों हाथ असां आया छा जे लाइ रब मोकिलियो छा जे लाइ हेॾो 6 फुटनि जो इंसान हेॾी सुहिणी सूरत ॾेई मुंहिंजे रब तोखे छा जे लाइ मोकिलियो आहे मुस्लमान ज़रा गौर कर जीअं जो नौजवान अखियूं खोलियूं त नज़र पइजी वियुसि त लिखियो पियो आहे मिस कॉल त झट में वरी मोबाइल खे खणी खोलियो हल भेणा 5 मिस कॉल घणियूं 5 मिस कॉल उहे बि कंहिंजूं मूं वारे यार जो कंहिंजूं मूं वारे दोस्तो खिलो न हक़ीक़त थो चवां नौजवाननि जो हाल इहो थी वियो आहे मूं वारे यार जो सभु 5 कालूं हुन दोस्त त 5 कालूं करे खणी निंड कई हिन हमराह जी निंड फिटी अचे फोन खे हणणु शुरू कई 12 बजे सुतो 20 बजे उथियो सुबुह जा 7 थी विया फोन मथे फोन यार जो अॻियां नंबर पावड़ ऑफ पियो मिले जीअं दोस्त नंबर खोलियो जवाब ॾिजो उनखे पहिरियों जुमिलो छा चई दोस्त मूंखे ख़ुदा जो कसम आहे हेॾो कसम यार निंड पई अचे मूं साइलेंट ते फोन हणी छॾी हुई तुंहिंजी मूं काल कान ॿुधी न त तूं काल करी ऐं मां जवाब न ॾियां सच पुछी त सॼी राति मूं निंड कान कई आहे हाणे ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कजां अदा ईअं चवंदो या न ईमानदारी सां ॿुधायो ईअं चवंदो नी पियो पंहिंजूं सफ़ाइयूं पेश कंदो मूंखे ही कसम आहे न त तुंहिंजी काल न खणा ओ मुस्लमान ओ मुंहिंजा नौजवान भाउ हिकिड़े दोस्त जे 5 कालनि जो एतिरो तुंहिंजे जिस्म जे मथां असर थियो जो तुंहिंजी निंड उॾामी वई जेसि ताईं उनखे राज़ी न कई तेसि ताईं तो पंहिंजी फोन बंदि न कई जॾहिं उन चयो यार को मसलो न आहे ख़ैर आहे हाणे तोखे सुकून आयो मुस्लमान हिकिड़े दोस्त जे 5 मिस कॉलनि तुंहिंजी निंड हराम करे छॾी मां तोखां थो पुछां जेॾी महिल तूं निंड में हूंदो आहे अल्लाह जे घर मां सॾु थींदो आहे हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह हलिया नमाज़ जे लाइ हलिया कामयाबीअ जे लाइ नमाज़ जो दस मिली रहियो आहे कामयाबीअ जो यकीन मिली रहियो आहे उहो बि कंहिंजे घर मां जेको तूं
तुझो असांजो मालिक आ, जेको तुझे असांजे ज़िंदगी मौत ॾियण वारो आ, जेको इज़्ज़त जो मालिक आ, जेको ज़िल्लत जो मालिक आ, जंहिंजे हथ में काइनात जो ज़रो ज़रो आ, उन जे दर तां सॾिणो थियो आ। तो कन ते आवाज़ आयो, घणो जो आवाज़ छिके वरी सवड़ विधीसी, छो तो वरी आवाज़ अचे निंड न फिटा। मुसलमान नौजवान छा खुदा जे घर जो पूरी काल तुझी निंड भी फिटी, कन सां बि ॿुधई, उन काल जो असर तुझे दोस्त जे मिसकाल जेतिरो भी तोजे मथां कोन थियो। वरी में पहिरीं ताईं उन करीम रब जे पट ते रही खाधई, उन करीम रब जे पट ते वेही पीतई, सब नेमतूं उन जूं खाधई, लेकिन में पहिरीं जो अज़ान थियो वरी बि ॿुधी अणॿुधी करे छॾी। टे पहिरीं जो अज़ान ॿुधी अणॿुधो करे छॾी, मग़रिब जो अज़ान ॿुधी अणॿुधो करे छॾी, इशा जी अज़ान ॿुधी अणॿुधी करे छॾी। तो बेवफ़ाई जूं सभई हदूं किरास कयूं, मगर मुंहिंजे रब हर टाइम ते तोखे पंहिंजी नेमतुनि सां नवाज़ींदो रहे। मां तोखां थो पुछां, जे मुंहिंजो अल्लाह न चाहे त छा तूं साहु खणी सघीं थो? जवाब ॾे मुंहिंजा दोस्त। जे मुंहिंजो ख़ुदा न चाहे त तूं दुनिया में हली सघीं थो? जे मुंहिंजो रब न चाहे त तूं दुनिया खे ॾिसी सघीं थो? जेसीं मुंहिंजो ख़ुदा न चाहे तेसीं तूं कुझु बि नथो करे सघीं। अॼु मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कल्ह जेको नवाज़ शरीफ़ बादशाहीअ जे कुर्सीअ ते वेठो हो, कंहिंखे हथ बि कोन ॾींदो हो, अॼु 7 साल क़ैद बा मुशक़त, इहो कंहिंजो फ़ैसिलो आहे? चओ मुंहिंजे रब जो फ़ैसिलो आहे। कुझु साल अॻु में जीअं ज़रदारी साहब प्रेसिडेंट्स हाउस में वेठो हो, उन खां कुझु टाइम अॻु में जेल में वेठो हो, कंहिंजो फ़ैसिलो? मुंहिंजे रब जो फ़ैसिलो। मुंहिंजे अल्लाह जी मर्ज़ी आहे, जेल मां कढाए कंहिंखे बादशाह करे, मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। कंहिंखे बादशाही तो लाहे जेल में मोकिले, मुंहिंजे अल्लाह जी मर्ज़ी आहे। मुंहिंजो अल्लाह मालिक आहे। रब चवे थो मां बेवस न आहियां, मां कमज़ोर न आहियां, मां एतिरो ताक़तवर आहियां जो मां रुॻी अमर कंदो आहियां। इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। मां अल्लाह इरादो कयां त हिकिड़े सेकंड में काइनात हेॾे हुजे खे हेॾे करे छॾियां। तूं मुंहिंजे आॾो कुझु बि नहीं, लेकिन रब थो चवे मां तोसां प्यार थो कयां, तूं मूंसां प्यार नथो करी। फ़र्क़ु इहो रब चवे तो मां तोसां प्यार थो कयां, तूं मुंहिंजे सॾड़े ते बि नथो अची, वरी मां तोखे पंहिंजी नेमतूं थो ॾियां, वरी सॾड़ो थो कई, वरी नथो अची, वरी तोखे नेमतूं थो ॾियां। इशा जो टाइम थी वियो, इशा जी अज़ान अचे वई, नौजवान खे टाइम न मिलियो, टीवीअ जो आवाज़ बि बंदि कोन कई, अज़ान हली रही आहे, टीवीअ जो आवाज़ बि बंदि नथो करे, अञा ईअं थो चई छॾे मुला मथो ई खाई वियो आहे, केॾो लाउड जो आवाज़ तेज़ आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर त कर, कंहिंजे नाले चई रहियो आहे, किथां चई रहियो आहे? जेको अल्लाह तुंहिंजो ख़ालिक ऐं मालिक आहे, जेको अल्लाह बेनियाज़ आहे। जॾहिं इशा जी अज़ान ॿुधी करे तो ॿुधी अणॿुधी कई, खाई पी सुम्ही रहे, मलाइक तुंहिंजे गुनाहनि जो दफ़्तर खणी अल्लाह जे दरबार में पहुता। ओ मुंहिंजा बेनियाज़ रब, ओ मुंहिंजा बेनियाज़ रब, हे तुंहिंजो बेफ़रमान बानो सॼो ॾींहुं नेमतूं तुंहिंजूं खाधई, हिकिड़े मिंट लाइ बि तुंहिंजे घर में कोन आयो, नमाज़ ते कोन आयो, ग़रीबनि खे खाधो कोन खाराई, मिस्कीननि जी संभाल कान लधई। ओ मुंहिंजा मौला हुकुम कर, कहिड़ो अज़ाब हिन जे मथां खणी वञो? मुंहिंजो रब फरमाईंदो आहे हिन जे गुनाहनि जो दफ़्तर हेॾे कयो, जीअं निंड मां उथे मां रब जूं नेमतूं खणी वञो त खाई पी वरी ख़ुशि थी वञे। ओ बेवफा मुसलमान, ओ बेवफा मुसलमान, सोच त सही त तूं बेवफाई करी कंहिंसां थो? मिटनि सां बि निभाई थो, दोस्तनि सां बि निभाई थो। दोस्त अगर कराचीअ में आहे, सॾु थो रुॻी हिकिड़ो कार्ड थो 50 रुपए जो मोकिले थो ॾे त मुंहिंजे पुट जी शादी आहे, पैसा न अथई त बकरी बि खपाई थो, जे बकरी न थई त व्याज बि वठी थो। छो यार? दोस्त सॾु कयो आहे। मुसलमान गौर कर, दोस्त सॾु कयो आहे, नवी दोस्त कावड़िजी वेंदो। ओ मुसलमान, नाले जा मुसलमान, दोस्त जे सॾ जो तोखे एतिरो फिक्र आहे, मुंहिंजे रब जे सॾ जो तोखे एतिरो बि फिक्र कोन्हे। सोच मुसलमान, वक़्त थी सोच
तां यार नाराज थे उन जे हथ में छा है न तुझी जिंदगी न तुझो मौत न तुझी इज्जत न तुझी जिल्लत वो तो खुद कमजोर आ उन जे हथ में कुछ कोने पो उन के राजी तो करी जे जे हथ में सब कुछ आ उन के विसारी तो केडो न अजीब इंसान दी लेकिन कुरान जी आयत बुध भाग थई भला भाग थई भला छाजे करे जो मुझो रब तो चवे भाग भला थी जो मुझे महबूब दे कदम पड़ियो थई न त मां रब बुधाई रब चेबो छाखे सच थई मुझा दोस्त सच थई मुझा दोस्त तेहरण कुन दिया किले आहर रब जो कुरान बुध अगवे जेके नबी दुनिया ते आया उनके नबी कह बनायो छो अल्लाह कह बनायो उन जे उम्मतुन के उन जा उम्मती इंसान हुया या जिन हुया दोस्त उन जो पैदा कंदर केरा तू असा भी इंसान हजरत मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती भी इंसान हजरत मूसा भी अल्लाह जो नबी तो असा जो सुनो आका मदीने जो ताजदार भी अल्लाह जो नबी लेकिन गौर कर नबी कलीमुल्लाह भी आहे नबी महबूब मुहम्मद रसूलुल्लाह भी आहे भाग थई भला वरी जो चवा त भाग थई भला जो महबूब जे कुणे में पियो हई न त खबर पइजी वञे है अग में अंबिया जा उम्मती गुनाह रात जो कदा सुबह जो दर ते लिखियो पियो हूंदो रात जो गुनाह कर सुबह जो दर ते लिखी जी वञे कपड़ो पलीत थी वञे कपड़ो कटणो पवंदो हो कपड़ो पाक कोन थींदो हो पानी न हुजे वुज़ू कोन थींदो हो मस्जिद को सवा नमाज कोन थींदी ही जेस ताईं मस्जिद में पहुंचन जिथे मस्जिद भी किए होते होते न जिथे नबी इंतखाब करे जिथे नबी इजाजत दे ओ मुसलमान गौर तकर मुझे मदीने वाले मीर जा थोड़ा तनिस कया मुझे रब्बन थोड़ा कह गया हन अल्लाह कया हन लेकिन कहजे करे कया हन मदीने वाले घोट जे करे अजो उम्मती उन जो हई कपड़ो तुझो केडो पलीत थी वने रब तो फरमाए ओ मुझा महबूब बानो इहो भी मुझो आ अग में भी मुझा पर अग में मुझा बाना को मूसा कलीमुल्लाह जो उम्मती हुयो को ईसा रूहुल्लाह जो उम्मती हुयो को इब्राहिम खलीलुल्लाह जो उम्मती हुयो उनन सा भी लेखो कयो उन जे उम्मतन सा भी लेखो कयो मुझा मुस्तफा न तो सा लेखो कयो थम न तो जे इनन किनन को जड़न सा तो लेखो कया जमीन कपड़ो पलीता पानी सा धोण इनन जो कमा कपड़े के पाक करण मा रब जो नमाज जो टाइम थी गयो जबलन जे विच में वुज़ू करण जे ला पानी कोने को मौला छा करे ओ मुझा महबूब चई छरीस बुजुर्गी मिट्टी ते हथ ना हणी हिय हिय करे मुंह ते हथ ना हणी हिय करे छडे इन जो वुज़ू थियो नमाज पढ़े मा रब कबूल तो करे अरे यार ही कहजे करे करम थी रह चो अज तारमा बेड़ो तयो मुहिजा मिठा तुझे करे गम दर्द वारो भयो मुहिजा मिठा तुझे नत छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा वहवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला
ओ मुझा अल्लाह जा सोना नबी व इज़ कुल्तुम या मूसा लन नस्बिर अला तामिन वाहिदिन फदउ लना रब्बक युखरिज लना मिम्मा तुंबितुल अर्दु मिन बक़लिहा अल्लाह जे मूसा कलीमुल्लाह जा उम्मती आया ओ सोना नबी जीव कया वे अल्लाह जे दरबार में दुआ घुर केड़ी दुआ घुरा हिकड़ो खाधो खाई खाई थक जी पिया हिकड़ो खाधो खाई खाई थक जी पिया हो अल्लाह जे दरबार में दुआ घुर अल्लाह ताला हिन जमीन के तौफीक करे हिन जमीन के ताकत दे कुछ बियो भी पैदा करे कुछ बिया भी जायका खाओ हिकड़ो खाधो खाई थक जी पिया हो रब जो कुरान तो बुधाए मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत जे मथा एड़ो वक्त भी आयो हिकड़ो ताम खाइंदा होया अज मुझे मदीने वाले मीर जे गरीब में गरीब उम्मती दे निहार गधा गाले हलाण वाले दे निहार सुबह का वठी शाम ताईं 20 ताम तो खाए कहजे करे चो मदीने वाले मीर जे करे मुझे मुसलमान भा उन महबूब जे करे अल्लाह ताला तो असा की इज्जत दी है अल्लाह जे नबी लूत अलैहिस्सलाम जी उम्मत हिकड़ो गुनाह कयो केड़ो गुनाह कयो जिन्स परस्ती जो गुनाह कयो खुदा उनकी शक्ल बदलाए छड़ियो छा हिन उम्मत में एड़ा मानू ना है जवाब दे मुसलमान लेकिन मुझे अल्लाह के जी शक्ल बदलाइया ओ हिकड़ो गुनाह बुधा मुसलमान ओ हिकड़ो गुनाह बुधा जेको मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हिन उम्मत में मौजूद न होजे चो हा सिर्फ शिरक हिन उम्मत में ना है बाकी सब गुनाह ही उम्मत करे रहिया लेकिन मुझो अल्लाह तने भी शक्ल को न तो बदला कहजे करे चो मदीने वाले जी सुभान अल्लाह शक्लियों त न तो बदलाए पर पाजे सुने कुरान करीम में तो असा किनन को झल जो रब तारीफ पियो फरमाए शक्लियों न तो बदलाए कुरान करीम में तारीफ पियो फरमाए अल्लाह फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर इन महफिल के सजाइण वारा गौर सां रब जे कुरान जी आयत बुध तर्जुमो बुध तोखे मुबारक इन नौजवान दोस्तन के जेके मुजड़े गुनहगार वट आया बिन नीहन जे अंदर हेतरो पंडाल सजाए करे मुजा दोस्त अजीज मदीने वाले मीर जे गुलामन के घुराए कुरान करीम जो गालियो बुधराए रहन अल्लाह ताला इन नौजवानन जे सबनी साथन के मुजो करीम रब खुश रखे मुजा दोस्त मुझे बेनियाज रब फरमायो ओ मुजा महबूब तुझी उम्मत भलिया तुझी उम्मत भलिया मौला साहब तो लक्षण कोने चोरी असा में ठगी असा में शराब असा में व्याज असा में जिना असा में जुल्म असा में परवाह का खाना असा में कूड़ असा में गिला असा में ओ मुझा करीम रब ए सबई दोह असा में मुझो रब तो फरमाए तहां जी निगाह दोहन जे मथवा मुझी निगाह यार जे मथवा अल्लाह तो फरमाए मुसलमानो ओ मुसलमानो मा अल्लाह इन करे त ऐलान कयो जने नीदो मा तगड़े नीदो मा वठदो मा त तोरे वठदो मा नीदो मा हिकड़ी नेकी जे
एवज़ 10 नेकियूं, हिकिड़ी नेकीअ जे एवज़ 100 नेकियूं, हिकिड़ी नेकीअ जे एवज़ 500 नेकियूं ॾींदो मां। जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े मां अल्लाह हिसाब वठंदो मां त गणे कोन वठंदो सां, तोरे वठंदो सां। ओ मुंहिंजा मौला राज़ कहिड़ो आहे, मुंहिंजो रब तो फरमाए गणप में मतां तुंहिंजूं नेकियूं खुटी पवन, जहन्नम में हलियो वञी। मां अल्लाह पंहिंजे महबूब जे करे तोसां बि प्यार तो कयां, तुंहिंजूं नेकियूं खुटण कोन ॾींदुमि। तूं हिकिड़ो दफ़ो रुॻी मुंहिंजे कुनल ते शौक़ सां दुरूद पढ़ंदे, मां अल्लाह उनखे एॾो वज़न करे ॾींदुसि जो तुंहिंजे सभिनी गुनाहनि खे मथे खणी वेंदो। कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, मुंहिंजा महबूब